जय झूलेलाल। मां कंचन लालवानी। मां डॉक्टर आशा पहलाजानी। खुशखबरी खुशखबरी खुशखबरी। छा खुशखबरी? अरे तव्हांखे न ख़बर आहे असां गुड़गांव में ऑनलाइन सिंधी क्लासेस था स्टार्ट कयूं। श्री झूलेलाल सेवा समिति। हाँ, श्री झूलेलाल सेवा समिति गुड़गांव ऐं आशा चांद जी मिली करे सिंधी ऑनलाइन क्लासेस था स्टार्ट कयूं। अच्छा, ये सिंधी क्लासेस कीअं वठबो? बस कुछ ना कबो, हिकिड़ो फॉर्म तव्हांखे फिल करणो आहे और तव्हांजो क्लासेस ज्वाइन थी वेंदी। ऑनलाइन क्लासेस थींदियूं या न ऑनलाइन क्लासेस थींदी, सब ऑनलाइन क्लासेस थींदी। त गुड़गांव में ही ज्वाइन करे सघनि या न सभिनि देशनि सां तव्हां सभिनि ज्वाइन करे सघो। इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हाँ, इहा ई त ख़ुशख़बरी आहे। सिंधी वधाइण लाइ इहो तव्हां ॾाढो सुठो कमु था कयो। त हलो हिकिड़ो फॉर्म फिल कयो ऐं सिंधी क्लासेस ज्वाइन कयो, मिलूं था सिंधी क्लासेस। इहो त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मां सभिनी सां विनती थी कयां त इन में अचनि ऐं ज्वाइन कनि, सिंधी पाण बि सिखनि, पंहिंजे ॿारनि खे बि सेखारनि। जेका असांजी सिंधी भाषा विसारणी थी वञे उनखे वरी गॾु करे ऐं इकट्ठो करे ऐं संस्कृति खे अॻियां वधाइनि।